अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये मदई जी आहे सिंध जे ज़िले शिकारपुर जो टाउन मदई जी। ॿ ॾींहं पहिरियां जेके मदई जी बाईपास ते भाण जूं ट्रकूं 8-10 ट्रकूं लोड हुयूं भाण जूं ऐं उहे बीठल हुयूं। उन्हनि खां जॾहिं पुछाणो कयोसीं त उन्हनि चयो त इहे असां भाण खणी आया आहियूं मदई जे जेके फर्टिलाइज़र जो आहे ऐं उनजो नंबर नथो लॻे। बहरहाल हाणे हिन वक़्तु असां मदई जी में आया आहियूं ऐं उनजो पहिरों खणण त आख़िर इहो आर्यान फर्टिलाइज़र एजेंसी वारो आहे कहिड़ो आया इहो भाण हिते मदई जे में लथो या त उॾरी वियो कंहिं ॿिए पासे अचो त उनजो थोरो पहिरों खणूं त आया इहा कंपनी हिते आहे बि सही या कोन्हे। साईं इहो जेको आहे आर्यान जेका फर्टिलाइज़र कंपनी आहे मदई जे में आहे कोन्हे का? न मालिक पाण कोन्हे पर कंपनी एजेंसी जेकॾहिं मदई जे जी आहे माना तव्हां बि ॿुधो आहे पर उनखे तव्हां न शिकिल ई न थी आहे हुनजी त इहा कहिड़े शिकिल जो आहे माना आर्यान। हिते 8-10 ट्रकियूं आयूं भाण जूं बोरियूं खणी आयूं हर ट्रक ते तक़रीबन 800-900 बोरी लोड हुई। जेका 2 ॾींहं अॻु पहिरियां बीठी चवनि पिया त असां हिते मदई जे भाण खणी आया उहे काॾे वियूं ट्रकियूं पोइ? अच्छा भला हिते एजेंसियूं घणियूं आहिनि? हिते 3 कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि थोरो ॿुधाए। हा हिन एजेंसीअ जो नालो छा आहे? आहूजा फर्टिलाइज़र एंड पेस्टिसाइड्स कंपनी मदई जी। ठीकु आहे साईं महिरबानी तव्हांजी। बोरी हिन वक़्तु घणे था हलायो? सरकारी रेट 46-47 आहे जॾहिं त तव्हां हलायो 45 रेट आहे। अच्छे जी ऐं कारे जी कंपनीअ जो ऐं उहो ई रेट हलायो था पिया। ठीकु आहे महिरबानी साईं। मां तव्हांखे ॿुधायां त हिते ॿुधाया पिया वञनि त 6 जेके आहिनि फर्टिलाइज़र एजेंसियूं आहिनि जंहिंमां 3 कमु कनि थियूं 2 कमु करणु छॾे विया आहिनि ऐं जॾहिं त हिकिड़ो इहो जेको आहे उहो खिलाई मखलूक लॻो पियो आहे माना सम्झ में ॻाल्हि नथी अचे त इहो किथे थो रहे केरु आहे जंहिंखे मदई जा माण्हू बि नथा सुञाणनि। इहे 8-10 ट्रकूं भरिजी आयूं भाण जूं आख़िर उहो भाण काॾे वियो माण्हू उन्हनि खे न लथो। अस्सलाम वालेकुम भाऊ, हे जेको 2 ॾींहं पहिरियां 3 ॾींहं मदई जी बाईपास ते जेके भाण जूं ट्रकूं बीठियूं हुयूं चवनि पिया त असां मदई जी ॾहरकीअ मां भाण खणी आया आहियूं ऐं आर्यान फर्टिलाइज़र कंपनी आहे मदई जी में उनखे ॾींदासीं त उहा तव्हां उहा कंपनी? अच्छा बिरोई पेस्टिसाइड्स एंड फर्टिलाइज़र कंपनी आहे तव्हांजी त उहा वरी आर्यान कहिड़ी आहे? तव्हां बि त मदई नंढड़ो शहर आहे हिते ख़बर त हुजे केरु आहे इहो? न बाक़ी मां ॻोल्हियां थो हुनखे त 8-10 ट्रकियूं वयूं काॾे उहो आर्यान फर्टिलाइज़र आहे फ़र्क़ु भली न पए पर यार हिकिड़ो मदई जी कोटा आहे भाण जी उहो हमरा आहे किथे? उन वटि सॼी मां डेटा उहे चवनि था असां हिते बि थकिजी पिया आहियूं हमरा न फ़ोन थो खणे न लभे थो पिए हिते असां बीठा आहियूं हिकु थी वियो आहे मंझंदि जो। अच्छा हाणे हिते माना उहा शहर में घणियूं जेके एक्टिव माण्हू तव्हां घणा हो कंपनियुनि वारा? आर्यान अलाए किथे आहे तो हिकिड़ो फर्टिलाइज़र एजेंसीअ वारो आहे वरी अचो त वधीक हिन खां बि हाल अहिवाल वठूं त हीउ आर्यान जेको आहे उहो फर्टिलाइज़र एजेंसी वारो काॾे गुम आहे। अस्सलाम वालेकुम भाऊ, हे जेके 2 ॾींहं पहिरियां हिते बाईपास ते ट्रकियूं भाण जूं हुयूं उन्हनि चयो त आर्यान फर्टिलाइज़र कंपनी वारो आहे मदई जी जो उहो केरु आहे तव्हां? अच्छा आर्यान केरु आहे बाक़ी?
त सर उन खां पुछो त गाॾी वारे खां पुछो न तव्हांजो फ़ोन नंबर उन वटि हुजनि मां हा उन वटि फ़ोन नंबर बि हुयो चई फ़ोन लॻे ई नथी तॾहिं बीठा हूं भई लॻी नथी त हाणे उन्हनि खे ख़बर छा मसलो त उहो आर्यन माना फर्टिलाइज़र कंपनी वारो नाले सां बोर्ड जो लॻल हो रखण रोड ते कुझु टाइम अॻु हाणे त कोन्हे पाण ख़बर न हाणे उहो बोर्ड बि कोन्हे को न हाणे त बिल्कुलु कोन्हे हुनजी का माना को तव्हांखे अतो पतो ई को नथो माना महसूसु थिए हुनजी शिकिल ज़ात ॻोठ को नालो असांखां वधीक तव्हां साफ़ ई शहर जा ई आहियो हा त असांखे बि ख़बर हुजणु घुरिजे न असां त ॻोल्हा में निकिता आहियूं न ॻोल्ह अतो पतो त तव्हां ई ॾींदव न तव्हांजी बि ॾिसूं त असांजो इहो बोर्ड ॾिठो त शायदि तव्हांखे अॻु में ॾिठो हूंदो मां सम्झा कुझु टाइम अॻु न मां त ॾिठो ई कोन्हे मां त पहिरियों दफ़ो ई माना इहो हेॾे इनवाइस ॾिठी हुनजे नाले सां हिन वक़्तु भाण जी का शॉर्टेज वग़ैरह त कान्हे न अच्छा चलो हिन वक़्तु शॉर्टेज न आहे इहा त हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे माना आबादकारनि जे लाइ हा पर उहो आख़िर एॾियूं सारियूं ट्रकियूं वयूं काॾे मदईअ जी कोटा आहे त लहे त हिते ख़बर त पए अॼु त आहे पर सुभाणे ख़ुदा न ख़ासि करे ख़तमु थो थी वञे हा पर साईं हिकिड़ी कानून ते त अमल थिए नी न थिए हिकिड़ो माण्हू मदईअ जो आहे एजेंसी मदईअ जे नाले सां त थिए विकिणो भली हमरा जी त पतो हुजे त आहे किथां जो केरु आहे माना हुनजो इहो अॻिले साल बि जॾहिं शॉर्टेज जी कोन हो न साईं हिते इहो भाण बाटे टाला पकता इन जा ई हुआ न जेके हिते पकता उन जा ई हुया न त इहो हमरा लभे नथो त हमरा खे त ॻोल्हियूं हथी को त कयूं ठीकु आहे साईं महिरबानी तव्हांजी महिरबानी